नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान हलीम आदिल शेख खे ज़मानत रद्द थियण बाद गिरफ़्तार कयो वियो आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिबि कराची में एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल सिंध असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख ख़िलाफ़ केस जी ॿुधणी कई। अदालत हलीम आदिल शेख जी ज़मानत रद्द करे छॾी, जंहिं बाद एंटी इंक्रोचमेंट इख़्तियारनि हलीम आदिल शेख खे हिरासत में वठी छॾियो। एंटी इंक्रोचमेंट अमलदारनि जो चवणु आहे त हलीम आदिल शेख ते सरकारी ज़मीन ते हद दख़लनि जो इल्ज़ाम आहे। जवाबदार हलीम आदिल शेख जांच में शरीक नाहे थी रहियो। इख़्तियारनि जो चवणु हो त 12 नोटिसनि बावजूदि हलीम आदिल बयान रिकॉर्ड कराइण लाइ न आयो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त कराची में एंटी इंक्रोचमेंट ट्रिब्यूनल सिंध असेंबली में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख ख़िलाफ़ केस जी ॿुधणी कई। अदालत हलीम आदिल शेख जी ज़मानत रद्द करे छॾी, जंहिं बाद एंटी इंक्रोचमेंट इख़्तियारनि हलीम आदिल शेख खे हिरासत में वठी छॾियो। एंटी इंक्रोचमेंट अमलदारनि जो चवणु आहे त हलीम आदिल शेख ते सरकारी ज़मीन ते हद दख़लनि जो इल्ज़ाम आहे। जवाबदार हलीम आदिल शेख जांच में शरीक नाहे थी रहियो। इख़्तियारनि जो चवणु हो त 12 नोटिसनि बावजूदि हलीम आदिल बयान रिकॉर्ड कराइण लाइ न आयो।